नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी चयो आहे त अवाम घरनि खां ॿाहिरि निकिरी ऐं नंढी चूंड में वोट जो हक़ इस्तेमाल करे। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो सरदारी चयो आहे त अमलदार कुरैशी ऐं दोस्त मोहम्मद खोसा पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि। सख़्त हालातनि में चूंड मुहिम हलाइण ते उम्मीदवारनि खे ख़िराज तहसीन पेश करिया थो। बिलावल भुट्टो सरदारी वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी जा कारकुन फारम 47 वसूल करण खां सवाइ पोलिंग स्टेशननि ते न छॾनि। नाज़रीन, असां वाखे हिकु भेरो ॿीहर ही ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम घरनि खां ॿाहिरि निकिरी ऐं नंढी चूंड में वोट जो हक़ इस्तेमाल करे। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अमलदार कुरैशी ऐं दोस्त मोहम्मद खोसा पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि। सख़्त हालातनि में चूंड मुहिम हलाइण ते उम्मीदवारनि खे ख़िराज तहसीन पेश करिया थो। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी जा कारकुन फारम 47 वसूल करण खां सवाइ पोलिंग स्टेशननि ते छॾनि।